जेका माना ईअं लॻे थो त माना उनजो फ़ाइदो जेको आहे ॿियनि अची हुकूमतनि ते वरितो पर पंहिंजी ख़ुदि अवामी तहरीक उन में कहिड़ो रोल अदा कयो उनजो हिकिड़ो नंढो किरदारु दोस्त आहे पंहिंजो साथी हिदायत शेख पार्टी उन में सोचियो त हिते गुलशन जी जे यूनियन जे दोस्तनि सोचियो त छो न उनखे उसके मान उनजे मान में अजाणो ॾिजे ऐं बाक़ाइदे थोरो घणो उन जेका जदोजहद हली पई उन में जेलनि में छा सूरत हाल रही ऐं पंहिंजे दोस्तनि जो छा किरदारु रहियो उन ते बि थोरी रोशनी अची वञे ऐं पाण मिलूं सही लतीफ़ साईं चयो आहे त ॾुखियूं जा न मिलनि तव्हां भिननि मथे पिचण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल सदन ॿियूं हुईं करणु रोअण रोअण वारियूं सभ खां पहिरीं त आऊं स्टेज ते वेहण जे लाइ दोस्त साथी असांजो जेको आहे महिमान ख़ासि हिदायत शेख खे गुज़ारिश कंदुसि त हिते अचनि ऐं पाण अची विया साईं असांजो सीनियर रहमान मदर हुजन साहिबु जेको पाण स्टेज ते वेठो आहे दोस्त साईं असांजे तमामु सीनियर दोस्त अली वशनू नारी खे गुज़ारिश आहे त उहे अचनि हिते असांजे डिवीज़न जे आर्गेनाइज़र साईं अब्दुल्ला बपर एडवोकेट अब्दुल्ला बपर साहिब खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि महिनती ऐं हिन गुलशन जी खे मचाइण में जेको हिन वक़्त जो सदर आहे डॉक्टर रहमतुल्लाह बिलोई साहिबु उनखे गुज़ारिश आहे त साईं स्टेज ते असां दोस्तनि माना इहो सोचियो आहे त हिन यूनियन जे तरफ़ां साईं पंहिंजो असांजे महिमान ख़ासि खे असां साहिब गुज़ारिश आहे पंध पराहो नंढड़ी विख पंध पराहो नंढड़ी विख वेतर ॾींहुं तिखे जी तिख काहिण साईं केच ते रसबो छाजो लिखियो छाजी लिख जिए सिंध जिए फ़िक्रे रसूल बख्श पली जो दोस्तो अॼु असां साईं हिदायत शेख साहब जे मान में हुन जी मञता तौरु हुन जदोजहद ऐं जाखोड़ी किरदार जे करे हिन जे मान में नंढिड़ो आजाणो कयो आहे उन जे लाइ तव्हां दोस्तनि जी शिरकत थी आहे ऐं तव्हांजी वरी महिरबानी तव्हांखे भलीकार चवां थो उन सां गॾु असांजा सहाफ़ी दोस्त आयल आहिनि उन्हनि खे बि शुक्रगुज़ार आहियां त जिन पंहिंजो टाइम कढी असां सां शिरकत कई आहे साईं हिदायत शेख साहिबु मुंडी सदी जो रिकॉर्ड साईं वटि आहे उनजो तजुर्बो उनजी जदोजहद उनजी चाखोड़ उन खां पाण सिखंदासीं ऐं सिखंदा रहंदासीं साईं जेको आहे सो ईअं सम्झो त असांजे अवामी तरीक़ जी इहा रवायत रही आहे त हुननि पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे कारकुननि खे पंहिंजे अॻुवाणनि खे कॾहिं बि विसारियो न आहे हालतूं जेकॾहिं आहिनि साज़गार त पोइ बि असां अहिड़ियूं तकरीबूं कंदा आहिनि गॾिजी कचहरियूं कंदा आहियूं हाल वाल कंदा आहियूं ॾींदा वठंदा आहियूं सिखंदा आहियूं सेखारींदा आहियूं ऐं जेकॾहिं हालतूं सारगार न हूंदियूं आहिनि त पोइ बि असां विसारींदा न आहियूं पंध परानो सो चवण जो मक़सदु इहो आहे त साईंअ जी जदोजहद तमामु घणी आहे ऐं हिन दोस्त जे लाइ इहो चई सघां थो त शुरूअ में हिन सां मुंहिंजी एतिरी ॾेठ वेठ कोन हुई अहिड़ी कचहरी न ई हाल वाल कोन आहे पर गुज़िरियल कुझु महीननि खां हिन दोस्त सां वेझड़ाई थी आहे कचहरियूं थियूं आहिनि हाल वाल थिया आहिनि इन मां मूं इहो ई सिखियो आहे त हीउ दोस्त तमामु घणो ख़ुदिदार ऐं हिमत वारो ऐं आलम क़िस्म जो माण्हू आहे जंहिंखां असांखे वधि में वधि सिखण जो मौक़ो मिली सघे थो उन सां गॾु हीउ उहो माण्हू आहे जंहिं पंहिंजे वसार वितार माशी सूरत सभु कंहिंसां आहे पर हिन अणहूंद में बि सख़्तु जदोजहद करे ख़ासि तौर ते MRD जे तरीक़ में वेड़ कई आहे ज़ियाउल हक़ जहिड़े हिकिड़े आमिर सां जंहिंमें पहिरियों दफ़ो ई 1981 में जेल वियो हिन ते सख़्तु तशदुद थियो ऐं उन जा असर उन जे ॿुधण जे हिसे ते बि पिया उन खां पोइ 1983 में वरी ई दोस्त गिरफ़्तार थियो हिकु दफ़ो 6 महीना ॿियो 12 महीना पर हिन में हिकिड़ी ख़ासि क्वालिटी हुई त उन ॾींहंनि में लाड़काणे जे अंदरि हिकिड़ो मुज़ाहिरो हुयो ऐं तूफ़ानी दौर हो ऐं वठ पकड़ हुई ज़ियाउल हक़ जो तूफ़ानी ख़तरनाक क़िस्म जो दौर हो जंहिंमें माण्हुनि खे फटका लॻनि पिया जेल में वाड़िया वञनि पिया तशदुद कयो पियो वञे
उन सूरत में ही जेल मां निकिरी सिधो घर वञण खां बग़ैर बिना पंहिंजे मुज़ाहिरे में अची शरीक थियो पियो। दोस्तनि चयो त भाई तूं ज़ख़्मी लॻो पियो आहीं ऐं कमज़ोर लॻो पियो आहीं, हिन महिल जो हिन ताईं तूं वञी रेस्ट कर, को आराम कर, को दवा दरमल करा, पोइ जेको आहे सो काहींदासीं हलंदासीं। सो इहो शख़्स आहे जो जॾहिं बि हिन खे सॾ में सॾु ॾिनो वियो आहे त हीउ दोस्त उन में शरीक थियो आहे। हीउ उहो दोस्त आहे जेको हिन खे सॾु ॾिजे त तूं अचु, उन खां इहो आहे त हिन खे जॾहिं ख़बर पए थी त फ़िलहाणे हंधि असांजो जेको आहे सो जदोजहद हले थी पई, को मुज़ाहिरो आहे, का मीटिंग आहे, को कचहरी आहे, को हाल अहिवाल आहे, दोस्त सां कचहरी करा, त हीउ उते पहुची वञे थो शऊरी तौरु। इहो इंतज़ारु कोन थो करे केरु मूंखे पकिड़े वठी अचे या मूंखे ॿुधाए या ईअं करे, इन क़िस्म जो कोन्हे। हीउ दोस्त सदाईं जेकॾहिं चइजे त मुहड़ में रहियो आहे, जदोजहद जे मुहड़ में रहियो आहे। हीउ कावड़ी किरदारु आहे ऐं हिन दोस्त खे शाबस हुजे जो ॿुधायोमांव तव्हांखे त 19 सदीअ जो हीउ माण्हू आहे ऐं इन खां असांखे सिखणु सेखारण जो तमामु घणो सुठो मौक़ो आहे। जदोजहद जेका आहे MRD जी, उन में जेके बि दोस्त हुआ उन्हनि हिकिड़े जमहूरी स्ट्रगल पे कई, जदोजहद पे कई, उन में उहो पंहिंजो खटियो अवाम खे ॾींदी आहे। वाज न विझ तूं न विझ तूं वढ वेर बिगड़ वेर इंसान। साईं असांजो सीनियर मंत्री साहब सामी इमाम साहब खे गुज़ारिश आहे त